वेलकम टू बैक दोस्तों प्रोग्राम मेहरान जा रागी में गुफ्तगू हली रही है असांजे महान हीरो ख़ान साहब वहीद अली ख़ान जे बारे में त नसीर भाई हाणे थोरो मुख़्तसर तारुफ़ आहे इकरार भाई इहो छा आहे हाणे तारुफ़ में इहो आहे त असां मुख़्तलिफ़ किताबनि जे हवालनि सां थोरी घणी कोशिशि कंदा आहियूं थोरी खा ग़लती का थिए त तव्हां घर जा भाती वेठा आहियो त असांखे ॿुधाए सघो गवालियार घराणे जो मस्त पीढ़ाइतो गायक वहीद अली ख़ान उर्फ़ ग़ुलाम रसूल ख़ान जे घर लियाकत कॉलोनी हैदराबाद में 1950 में जनम वरितो संदसि वालिद ग़ुलाम रसूल ख़ान ऐं चाचो उमेद अली ख़ान भाइर हुआ फ़तेह अली ख़ान हमीद अली ख़ान रजब अली ख़ान इहे वरी वहीद अली जा भाइर हुआ इहे सभु रोशन सितारा हुआ जिन सिंध में ख़्याल जी गायकी सां गॾु काफ़ी वारी गायकी खे बि रोशनास करायो ऐं इहो सिलसिलो अॼु बि रवां दवां आहे वहीद अली इब्तिदाई निसाबी तालीम संदसि नंढे भाउ रजब अली सां गॾु सिंधी मीडियम तौरु नूरुमंद हाई स्कूल हैदराबाद मां हासिलु कई पर राग वहीद अली खे निसाबी तालीम मुकमिल करणु न ॾिनी सो सुतती संगीत में गुम थी वियो ऐं राग जोतणीक वहीद अली जे घर में मौजूदु हो पर हुन राग जी सिख्या घर खां ॿाहिरि संदसि मामे ख़ान साहब उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे क्लब टंडे आदम मां वरिती ऐं लॻातार 8-10 साल ख़ान साहब मंज़ूर अली ख़ान जे शागिर्द वांगुरु रियाज़त ऐं ख़िदमतगारी में मसरूफ़ रहियो मंज़ूर अली ख़ान जे क्लब राग सिख्या घर तौरु उन वक़्तु सिंध में मशहूरु हो जिते तमामु घणा फ़नकार ईंदा हुआ वहीद अली सां गॾु ख़ान साहब मोहम्मद यूसुफ गुलज़ार अली ख़ान कमर सुमरो अनवर विस्तरो ऐं ॿिया राग सिखंदा हुआ सो वहीद बि उन सुंग में साथ में हुन सां गॾु हो उस्ताद जे रंग में रची रेटो थी वियो ऐं सुरमो सजणु लॻो ख़ान साहब मंज़ूर अली ख़ान चवंदो त मुंहिंजी अखियुनि जो सुरमो वहीद अली आहे वहीद अली पंहिंजे नौजवानी ऐं जवानी जा 10 साल टंडे आदम खे अर्पे छॾिया ऐं दरअसल संदसि सुर सफ़र जो आगाज़ बि उते ई थियो जो मुसलसल वधंदो रहियो हैदराबाद वापसि आयो त पंहिंजे भाइरनि फ़तेह अली ख़ान हमीद अली ख़ान जे सुंग में मुख़्तलिफ़ क्लासिकल महफ़िलूं बि अटेंड कयूं ऐं उन में शामिलु थियणु लॻो कम उमिरि सबबि शायदि हू ख़ालिस क्लासिकल अंग ख़याल ठुमरी खे फॉलो न करे सघियो सो संदसि भाइरनि खेसि ईअं चई ड्रॉप करे छॾियो त संदसि सुर क्लासिकल न आहिनि अहिड़ो इज़हार फ़तेह अली ख़ान पंहिंजे फ़न ऐं फ़नकार वारे इंटरव्यू में बि कयो आहे वहीद अली इन शइ खे महसूसु कयो पर हुन पंहिंजी हिमत न हारी ऐं पाण मुरादो महफ़िलूं तलाश करणु लॻो ऐं हू मंज़ूर अली ख़ान जे रंग में वरितल हो सो उन अंग में ज़ाती हल्को फुल्को रंग बि शामिलु कयईं त वाह वाह थी वई वहीद अली रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे ॿारनि जे प्रोग्राम खां लिफ्ट वरिती ऐं नौजवान रागी तौरु ऑडिशन ॾिनी त उन में पास थी वियो उन लाइ बिलाशक त खेसि ख़ानदान जो असर रसूख़ बि कमायो सो रोज़ बरोज़ संदसि इंट्रीज़ में इज़ाफ़ो थींदो वियो ऐं संदसि फ़न बदरजा उत्तम ऐं अफ़ज़ल थींदो वियो राग जी मूसीक़ी शनास हल्कनि जो ख़्यालु आहे त सुठो राग ॻाइण लाइ रागी जो ख़ूबसूरत हुअण बि ज़रूरी आहे सो ख़ूबरू वहीद बि हिकु रेगुलर रागी तौरु संदसि सूंहं जहिड़ो सुहिणो ऐं सुरीलो परफॉर्म करण वारो रागी हुयो ऐं हुन इन लाइ बिलाशक त लोक नीम क्लासिकल जहिड़ो लहजो बि अख़्तियार कयो वहीद अली क्लासिकल ख़ानदान में लोक नीम क्लासिकल लहजो अख़्तियार करे ख़ानदानी क़दरनि ऐं रिवायतनि सां इनराफ़ कोन कयो हो संदसि नंढो भाउ रजब अली लाहौर वञी फिल्मी लाइन जॉइन करे चुको हो ऐं संदसि ॿियो भाउ प्यारो ख़ान सिविल सर्विस में असिस्टेंट कमिश्नर जहिड़ो मनसब माणे चुको हो सो वहीद अली जे इन अमल खे कंहिं बि अजब वारी अख सां कोन ॾिठो न भाइरनि तरफ़ां न पूरे ख़ानदान तरफ़ां त वहीद बि वॾे वाक चई ॾिनो त हयाती हुसन वारनि सां गॾु गुज़ारणु को गुनाह कोन्हे वहीद अली पंहिंजे आस पास ऐं गिरदो नवाह जो जाइज़ो ॾिसी वरितो त खेसि मालूम थियो त क्लासिकल राग जो मुस्तक़बिल को एतिरो बहितर न आहे हुन इहो बि ॾिठो त लोक मूसीक़ी ऐं हल्की फुल्की मूसीक़ी जो रुझान वधी रहियो आहे ऐं मूसीक़ी जे नाले सां क़ाइमु इदारा कॾहिं लोक मूसीक़ी ऐं कॾहिं थरी ढाटकी मूसीक़ी त कॾहिं पॉप मूसीक़ी जी सरपरस्ती करे रहिया आहिनि सो वहीद अली बि रुख़ ॾिसी मुख ॿोलण लाइ लोक जदीद मूसीक़ी जो सहारो वरितो
ऐं लोक जदीद क्लासिकल लहजो अख़्तियार कयो ऐं उनखे तमामु घणो पसंदि कयो वियो। वहीद अली मशहूरु रागी जिया रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते काफ़ियुनि कलामनि जा मींहं वसाईंदो रहियो। संदसि अहिड़ियूं काफ़ियूं कलाम गीत दुगाना वतन जा गीत अहिड़ा त हलिया जो उहे मुल्क खां सवाइ मुल्की सरहदनि खां ॿाहिरि पोइ उन्हनि माण्हुनि उन शयुनि खे पसंदि कयो। रेडियो खां सवाइ PTV मर्कज़ रिकॉर्डिंग कंपनियुनि ऐं AA कैसेट तरफ़ां संदसि लाजवाब एल्बम तयारु कया विया ऐं यकीनन वहीद जे भाग सभाग जा दरवाज़ा खुलिया त संदसि भाइरनि खे बि रश्क अचणु लॻो जिन खे ड्रॉप करे छॾियो हो। वहीद अली रुख ॾिसी मुख ॿोलण वारो फ़नकार हो। संदसि अवामी महफ़िलुनि स्टेज महफ़िलुनि में ॻाइण जो अंदाज़ मुख़्तलिफ़ रहियो। तोड़े जो हू मोहम्मद यूसुफ गुलज़ार अली ख़ान मंज़ूर अली ख़ान जा क्लासिकल पिणु ॻाईंदो हो त मोहम्मद यूसुफ गुलज़ार अली ख़ान जे सुंगम में बि ॻाईंदो हो। वहीद अली मास्टर जुम्मन मास्टर नियाज़ हुसैन मास्टर फिरोज़ गुल मास्टर ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ जी मौसीक़ी में ख़ूब ॻायो ऐं नियाज़ हुसैन जी मौसीक़ी में बि आबदा परवीन सां दुगाना ॻाया ऐं उहे दुगाना कमाल जा दुगाना हुआ। ही हो तारुफ़ वहीद अली जो। ज़िंदगी तमामु नंढी आहे। 23 मार्च 1999 ते ही असांजो हीरो असांखे ऐं सिंध खे अलविदा चई हलियो वियो। अॼु न ओताकनि में तालिब तंवारीन आदेसी उथी विया मड़ियूं मूं मारीन जे जीअ खे जियारीन सिलावती लॾे विया। बेशक नसाब ही हो थोरो मुख़्तसिर तारुफ़ जेको असां पंहिंजे हीरोज़ जो पेश कयो। सर हाणे जेको मुंहिंजो सुवालु तव्हां खां आहे पंहिंजो नसीब भाई त रेडियो पाकिस्तान हैदराबाद हुनजो घर हो। जी हा ठीकु आहे न। हुन ॿियनि स्टेशन ते एतिरो न ॻायो। हुनजी शुरूआति माना जेको जनम आहे सो बि हैदराबाद आहे। लियाकत कॉलोनी में जॾहिं रहंदो हो तॾहिं बि असांखे उहो घर यादि आहे। हुन खां पोइ वरी सदर में अची रहियो ऐं मूंखे ख़बर आहे त घणो वरी आख़िरी जेको रंग रहियो आहे या संगत रही आहे तव्हां सां गॾु रही आहे ऐं आख़िरी जेके कमाल जा आइटम आहिनि शौकत धमा जो आइटम आहे ॻाढ़ो चोलो पातल हूंदो तव्हां रिकॉर्ड कया त तव्हांजो सर छा ख़्यालु हो एज़ ए रागी जो? अशरफ पहिरीं त ॻाल्हि आउं हिते ई खणंदुसि जिते इक़रार ॻाल्हि छॾी हुई छाकाणि त इक़रार पंहिंजे बाबा जे ज़िंदगीअ में इंट्रोड्यूस PTV ते रोशन तारा में थियो हो पर रेडियो ते या स्टेज ते अञा उहो पंहिंजे बाबा जे वफ़ात खां पोइ छाकाणि त इक़रार खे तमामु नंढड़ो प्यारो क्यूट मूं त वहीद अली जे तॾे ते ॾिठो जॾहिं असीं सभु उते ग़मगुसार हुआसीं लियाकत कॉलोनीअ में जिते हुनजो तॾो हो ऐं उन खां पोइ मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे ऐं इअं सम्झां थो त जेको पहिरियों मेलो आयो शाह लतीफ़ जो उन ते इक़रार इंट्रोड्यूस थियो पंहिंजे बाबा साईं जे हवाले सां शाह लतीफ़ जे मेले में छाकाणि त हिन जी सआदत आहे त हिन जी पहिरीं वॾी एंट्री जेका आहे पंहिंजे बाबा वहीद अलीअ जे हवाले सां उन जी अनाउंसमेंट असां पे कई इहो हो असांजी इंट्रोडक्शन फर्स्ट जेको शाह लतीफ़ जे दरगाह ते या शाह लतीफ़ जे मेले ते थिए पियो। ठीकु आहे। अच्छा सर हाणे इहा ॻाल्हि ते रखूं था छो न वहीद अली ख़ान जो हाणे ॻाल्हि ॿोल हले थी वई आहे हिकिड़ो नगमो ॾिसूं ऐं ॿुधूं था हुन खां पोइ वरी ॻाल्हि इते ई कान पाण खणंदासीं। असांजे इश्क में असांजे इश्क में अभी मशहूर थिया आयो जॾहिं नालो थियो अथव तॾहिं मबरूर थिया आयो मुंहिंजो यार अकेलो हूंदो सुणन में अलबेलो हूंदो सुणन में अलबेलो हूंदो मुंहिंजो यार अकेलो हूंदो मुंहिंजो यार अकेलो सुणन में अलबेलो हूंदो सुणन में अलबेलो ओ सुणन में अलबेलो हूंदो मुंहिंजो यार अकेलो हूंदो यार अकेलो
जाब चित बजानब पीह निहारो चित बजानब पीह निहारो माण्हुनि जो हिकु मेलो हूंदो माण्हुनि जो हिकु मेलो ओ माण्हुनि जो हिकु मेलो हूंदो मुंहिंजो यार अकेलो हूंदो मुंहिंजो यार अकेलो सुनल में अलबेलो हूंदो सुनल में अलबेलो ओ सुनल में अलबेलो हूंदो मुंहिंजो यार अकेलो हूंदो मुंहिंजो यार अकेलो तूरी छॾे दिलरुबा बेली वेझो अची वे तुंहिंजो मुंहिंजो थी बेली बेतर प्यार वठी वञे हलो हलो रस्ते ते बीहूं हलो हलो रस्ते ते हलो हलो रस्ते ते बीहूं हलो हलो रस्ते ते बीहूं हलो हलो रस्ते ते बी सुनो निकतो सवेलो हूंदो सुनो सुनो निकतो सवेलो ओ सुनो निकतो सवेलो हूंदो मुंहिंजो यार अकेलो हूंदो मुंहिंजो यार अकेलो सुनल में अलबेलो हूंदो सुनल में अलबेलो ओ सुनल में अलबेलो हूंदो मुंहिंजो यार अकेलो हूंदो मुंहिंजो यार अकेलो मुंहिंजो यार अकेलो ओ सुनल में अलबेलो हूंदो सुनल में अलबेलो ओ सुनल में अलबेलो हूंदो मुंहिंजो यार अकेलो हूंदो मुंहिंजो यार अकेलो वेलकम टू बैक दोस्तों नसीम मिर्ज़ा साहब ॻाल्हि करे रहिया हुआ त जेका पहिरीं एंट्री थी आहे इकरार वहीद अली जी उहा थी आहे शाह लतीफ़ रहमतुल्लाह जे मेले जे से, वॾी माना क्राउड जे साम्हूं जी हिन जे बाबा जे वफ़ात खां पहिरीं जेका हिन जी वॾी क्राउड में एंट्री आहे उहा शाह लतीफ़ जो मेलो आहे ऐं शाह लतीफ़ जे मेले में अशरफ जेकॾहिं ताड़ी वॼी थी वञे त उनखे माना शोहरत जो सर्टिफिकेट मिली थो वञे ऐं पोइ मूंखे यादि आहे त हमीद हारून साहब जेके आहिनि उन्हनि 10,000 रुपयनि जो कैश जेको आहे उहो असांजे इकरार खे ॾिनो जेको हमीद आख़ूं साहब सेक्रेटरी हुया उन्हनि अची असांजे हिन इकरार खे ॾिनो त इकरार जी जेका पहिरीं एंट्री उहा ई हिकिड़ी क्लैप सां आहे ऐं हीअ इंट्रोड्यूस थी वियो हूअं त इकरार ॿारड़ो गीत ॻातो आहे त साॻी रेलेवेंसी असांजे वहीद अलीअ जी बि आहे रजब अली जी बि आहे जॾहिं ही क्लासिकल गवैया बाद में थिया आहिनि पहिरीं त ही रेडियो ते हिकिड़े नौजवान गायक जी हैसियत में वहीद अली आयो आहे कहिड़े ॿार जी हैसियत में उन में कहिड़ा हिन जा कलाम आहिनि अजारेल आई इजारेल आई सईद मंज़ूर नक़वी पंहिंजे भाउ सां गॾिजी ॻाए पियो मंज़ूर नक़वी साहब जो या मुज़फ़र हुसैन जो साहब जो ॿियो गीत आहे जेको ॻाए पियो मेलो आयो आयो मेलो मेले जी बाज़ार घुमूं मेले जी बाज़ार त हीअ वहीद अलीअ जो पंहिंजे पुट वांगुरु ई इंट्रोडक्शन हिकिड़े ॿार वांगुरु थियो आहे ऐं ॿी जेका रिलेवेंसी आहे असांजे प्यारे इकरार जी ऐं वहीद अलीअ जी त ॿई नानाणनि जे तरफ़ां बि गवैया आहिनि ॾाॾाणनि जे तरफ़ां बि हिनखे गवैया मिलिया आहिनि हेॾा अहमद अली रहमत अली कराचीअ जो ख़ानदान आहे माशाअल्लाह हिननि जो असांजी भाॼाई बख़्तावर आहे असांजी पंहिंजी बेहद प्यारी भेण वहीद अली जी घरवारी आहे वरी हिन जो भाउ जेको लतीफ़ आहे उहो त कमाल आहे पूरे सब कॉन्टिनेंट में हुनजो नालो आहे अब्दुल लतीफ़ जो उहो वरी उर्दू स्टेज ॾांहुं उर्दू मीडिया ॾांहुं निकिरी वियो आहे त उन ते बि हुनजो वॾो नालो आहे पर आउं वहीद अली जी ॻाल्हि कंदुसि त वहीद अली छाकाणि त मूं हुनजा रेडियो ते बि इंटरव्यू कया PTV जे हारून रिंदे जा कई प्रोग्राम जिन में असां वहीद सां इंटरव्यू पिया कयूं त मूंखे ज़ाती तरह सां एॾो फ्रैंक हुयो जीअं हिन ॿुधायो त हिकिड़ो खिल भोग वारी इहा उहा हिन जे घराणे जी ख़ासि ख़ूबी आहे उहो असद हुजे हिन जो सहुरो या हिन जो उस्ताद फ़तेह अली ख़ान हुजे वहीद अली हुजे या इवन रजब छाकाणि त नूर मोहम्मद हाई स्कूल में असांखां थोरो सीनियर हुयो त इन जे घर सां आमद रफ़्त असांजी
फिरदौस कॉलोनीअ वारो या लियाकत कॉलोनीअ वारो जेको या इठाले वारो जेको बि एरिया चइजे थो हुनजो घरु आहे। त वहीद अली मूंखे हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि ॿुधाई त जॾहिं आउं पूरी तरबियत वठी उस्ताद मंज़ूर अली ख़ान वटि आयो आहियां। हाणे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, इक़रार हुनजो ताईद कंदो त रागी जेके वॾा हूंदा आहिनि छा बि थी वञनि, उहो फ़तेह अली चवंदो हा वहीद अली सुठो आहे, वहीद अली चवंदो हा भड़ो मुंहिंजो भाउ वॾो ज़बरदस्त आहे, पर किथे न किथे हू अहिड़ी हिकिड़ी चिणग ज़रूरु छॾींदा त न न हिनखे छा थो अचे, मूंखे सभु कुझु थो अचे। उस्ताद ग़ुलाम रसूल ख़ान हू पंहिंजे भाउ खे कोन मञींदो, उमेद अली ख़ान खे जेको बरे सग़ीर खयो बीठो आहे असांजी कुलनि ते। त उस्ताद ग़ुलाम रसूल ख़ान उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे छा मञींदो जंहिंजी भेण हुनजे घर में घरवारी आहे। त वहीद अली मूंखे ॿुधायो त आउं हिकिड़े ॾींहुं मथे पंहिंजी माड़ीअ ते रियाज़ पियो कयां, अम्मा हेठि बुर्ज खाने में नेरनि पई तयारु करे, मुंहिंजो बाबा हंध ते उन्हारे जो आहे कुझु लेटियो पियो आहे कुझु उथियो आहे, मथे आउं रियाज़ पियो कयां हारमोनियम ते। त चई त माना घटि वधि ॻाल्हाए मुंहिंजी माउ खे पियो चवे त हीउ त सॼो अकार जो रियाज़ पियो करे, इहो मामस जेको इहो रियाज़ सेखारियो सॼो अकार जो, हीअ रगी ऐं जेको ख़र्च आहे उहो वरी माणस सेखारी थी छा? त चई हा ऐं हुनखे सेखारे सघां थी। वहीद अली हेठि लही आहे, बाबा तुंहिंजो पीउ जेको आहे एतिराज़ पियो करे, हिन मुंहिंजे भाउ खे चैलेंज कयो आहे, आउं थी तोखे ॿुधायां। त चई त अम्मा मूंखे अचे थो, पर हिन वक़्तु आउं अकार जो रियाज़ पियो कयां ऐं रगी बि ऐं ख़र्च बि करे सघां थो। त इहो आहे वहीद अली वारनि जे घराणे सां असांजी उथवे, माशाअल्लाह असां हुन घर जी मानी बि खाधी आहे, निमक बि खाधो आहे। बाक़ी ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका चवां थो उन खां पोइ तव्हां भले वक़्तु ॻाल्हि खे हलो, त हर माण्हू जो हिकिड़ो आइटम सॉन्ग थींदो आहे जितां हुनजी शोहरत ज़ोर वठंदी आहे। त वहीद अलीअ जो जेको रिज़्क़ आहे गले जो, उहो माशूक अली भुट्टे ऐं ख़ान साहब अब्दुल करीम पली साहब जा जेके कलाम जीअं था नेण जीअं था ॾींहं लंघनि तीअं था, ऐं ॿियो वरी निमाणी नज़र सां निहारे वञी आहे। त ही ॿई बेसिक उहे रिकॉर्डिंग्स आहिनि जेके असांजे ग़ुलाम हुसैन शेख साहब जहिड़े मौसीकार खे प्रोड्यूसर खे सभु कुझु हुनखे अचे पियो, मौसीकार बि आहे, रागी बि आहे, हारमोनियम बि हुनखे अचे पियो। ऐं वरी गॾु हुन सां अदी आबदा परवीन आहे जेको हीअं कांटे जी तौर सां स्टेज ते हू यूसुफ सां ऐं ख़ान साहब उस्ताद गुलज़ार अली ख़ान सां कांटे जी तौर ते ॻाए पियो। ऐं उहे रिकॉर्डिंग्स आहिनि, परचन शाल पवार ॾिसो त ॿई ॻाइनि पिया, तव्हां ॿुधो न, तव्हां न कंदो त ही वोट हेॾां ॾिजे या हेॾां ॾिजे। राणो वहीद अली बि ॻाए पियो, राणो हुन सां यूसुफ बि ॻाए पियो। बेशक यूसुफ खे सभिनी मञियो त ही राग जो बेमिसल रागी आहे, पर जेकॾहिं गायकी जे मैदान ते ऐं मैदानी राग में ॿई लथल आहिनि त केरु ईअं न चवंदो त वहीद अली कसो आहे ऐं यूसुफ वधी वियो आहे या गुलज़ार अली ख़ान वधी वियो आहे, वहीद अली घटिजी वियो आहे। मैदान त हू पंहिंजो मल्हाईंदो, छाकाणि त हुन पंहिंजा कामिल उस्ताद जो आमिल शागिर्द हो। सुभान अल्लाह। अच्छा, पंहिंजो हिकिड़ी कॉमन ॻाल्हि हूंदी पंहिंजो नसीर भाई, तव्हांखे महसूसु थींदो हूंदो या ही त नंढो हो त मरहूम जो हिकिड़ो तकिया कलाम हूंदो, यार मौला जो कसम, यार मौला, यार सिर्फ़ु मौला जो कसम, यार ईअं माना इहो हुन में हिकिड़ी सादगी जो पहलू हूंदो साईं। ऐं मरहूम मूंखे यादि आहे त हिकिड़ी स्टेज ते चयो हो त आऊं सची पुछो त सभु माण्हू आहिनि, पर जेके पैनल ते प्रोड्यूसर उन जा नाला वरिती अची, ग़ुलाम हुसैन शेख, ख्वाजा इमदाद अली, अनवर बलोच, जहांगीर कुरैशी, नसीर मिर्ज़ा वेहनि था, त पोइ आउं संभलजी ॻायां थो। इहो नसीर साहिबु छा माना त आउं त मूं चयो ख़ान साहिबु ही संभलजे, चई न पोइ ॿियो को हूंदो आहे त पोइ ईअं खणी वेंदा आहियूं, ख़बर न पवंदी आहे। पर ही उहे माण्हू जेका पलती खे बाक़ाइदा जले वठंदा आहिनि ऐं असांजे सुर खे उते जेके आहे से महसूसु करे वठंदा आहिनि, न हिते जेको आहे तूं हिते मज़ो कोन पियो करी। त इहा छा ॻाल्हि हुई सर? अशरफ ॾिसो, जीअं असांजे वहीद अलीअ जा उस्ताद कामिल हुआ न, जी हा, बड़े ग़ुलाम अली ख़ान जे टकर जो उस्ताद उमेद अली ख़ान खे ॿुधे पियो, उहो पंहिंजे बाबा खे ॿुधे पियो, उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे ॿुधे पियो। उन जा सिख्याकार इहे आहिनि। असांजो सिख्याकार आहे ख्वाजा इमदाद अली साहब, असांजो सिख्याकार ग़ुलाम हुसैन शेख साहब आहे, असांजो सिख्याकार मोहम्मद अनवर बलोच आहे। हाणे असांखे जेकॾहिं को वॾी समुंड जहिड़ी त मालूमात कोन्हे, पर घटि में घटि असांखे सुर ऐं बेसुराई जी त ख़बर पए पई न, ताल ऐं बेताले जी त ख़बर, छो त असीं हिकिड़ा म्यूज़िक शनास प्रोड्यूसर आहियूं। इन करे वहीद अली खे बि अंदाज़ो हूंदो त जेको पैनल ते वेठो आहे ही को अणॼाण कोन्हे, हिनखे ख़बर आहे त ही किथे सुर ते लहंदुसि या ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी त ॻाल्हि थी नथी सघे, पर तॾहिं बि उहा जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया त ऐं आऊं वरी अॻिते कंदा ॿुधाईंदो त असां वहीद अली जी छा छा रिकॉर्डिंग्स कयूं आहिनि, छा छा थियो आहे। ठीकु आहे, हाणे इहा थी तव्हां खां पुछंदुसि, पंहिंजो इक़रार खां हिकिड़ो सुवालु पुछंदुसि, पर आउं सम्झां थो हाणे दोस्तनि खे नगमो हिकिड़ो ॿुधायूं ॾेखारियूं, त मुंहिंजा साईं अचो त वहीद अली ख़ान जो ॿुधूं था, ॾिसूं था ही ख़ूबसूरत आइटम।
ईअं आ जग में जीअं तारनि में आ चंड मिसरी तोड़े खंड तब मटन इन्हीअ जे मिटीअ जो जिए जिए वरी तो 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 जिए जिए सिंधी बोली सिंधी लोली सिंधी बोली सिंधी लोली हर कबरे तो खाली झोली हर कबरे तो खाली जो हक जिए लतीफ़ मुझो जिए लतीफ़ मुझो जिए लतीफ़ ओ सुनो लतीफ़ ओ प्यारो लतीफ़ ओ मुझो लतीफ़ ओ तुझो लतीफ़ ओ सब जो लतीफ़ ओ सिंध जो लतीफ़ ओ प्यारो लतीफ़ मुझो जिए लतीफ़ जिए लतीफ़ जिए लतीफ़ मुझो जिए लतीफ़ तो दरवाज़ रागिया छो लखणी खाली आली मवाली बिली परता तो के फिट धणी जिए जिए बड़ी तो जिए जिए बड़ी तो जिए जिए बड़ी तो जिए जिए बड़ी तो जिए 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 बड़ी तो जिए जिए हर के दर्द जो दिल बरदारूं हर के दर्द जो दिल बरदारूं प्यारो सुने तो पल में पुकारूं प्यारो सुने तो पल में हक जिए लतीफ़ मुझो जिए लतीफ़ मुझो जिए लतीफ़ सिंध के सुखो कज सतार तबसलमीअ मुदता बिलथियन मेघ मलार गुल टिड़न गुलजार बिली सिंधड़ी अजीजी सिंध में हर के दर्द जो दिल बरदारूं प्यारो सुने तो पल में पुकारूं प्यारो सुने तो पल में हक जिए लतीफ़ मुझो जिए लतीफ़ मुझो जिए लतीफ़ वेलकम टू बैक इकरार भाई भला तव्हां जीअं ख़ानदान में तव्हांजा जेके चाचा आहिनि माशाल्लाह सभु वरी रागी हुआ पर हिकिड़ो चाचो तव्हां जेको सो ख़ान साहिबु जेको सो उहो उन प्यारो ख़ान उहो वियो जेको आहे सो ॿी सिविल सर्विस में वियो सिविल सर्विस में वियो अलाह ताला उनखे जन्नत में उहो हलियो वियो पर तव्हांजे घर में तव्हांजा घणा भाइर आहिनि ऐं घणियूं माना अदड़ियूं आहिनि साईं मूंखे असांजी हिकिड़ी भेण आहे हुनजी शादी थी वई ठीकु आहे हाणे असां टे भाउर आहियूं ठीकु आहे हिकिड़ो मूंखां नंढो आहे हिकिड़ो वॾो आहे ठीकु वॾो जामशोरे कोर्ट में ऑफिसर आहे ठीकु ठीकु ऐं नंढो जेको आहे सो हू पड़ोसी मुल्क में जेको आहे सो वॾो नालो करे आयो आहे पंहिंजो हुनखे अलाए करम सां क्लासिकल सिंफ सां अच्छा। निकितल जेकियूं शयूं आहिनि माना सिंधी फोक हुन में अची वियो गज़ल गीत बि अची वियो इंडस्ट्री जो ॻाइण बि अची वियो क्लासिकल मां ई निकितल आहिनि सभु शयूं सुभान अल्लाह दुनिया जी जेकी बि मौसीक़ी आहे न क्लासिकल मां निकितल आहिनि को पंहिंजो कंहिंजो उनजो नालो साईं लतीफ़ अली लतीफ़ अली लतीफ़ अली साईं हुन उते वॾो हिकिड़ो प्रोग्राम थियो पड़ोसी मुल्क में हुन में माना एशिया मां 50 ॼणा कढिया हुआ जंहिंमें 5000 माना पार्टिसिपेट हुआ उन 50 ॼणनि मां हू फर्स्ट प्राइज़ खणी आयो वाह हाणे हिन महिल हू लंडन में सेटल आहे अच्छा अच्छा उते जेको आहे सो पंहिंजा निजी प्रोग्राम बि करे पियो मीडिया ते बि करे पियो ऐं हुननि जो बजट जेको आहे सुठो हिकिड़ो सेटअप थी वियो आहे न जे अब्दुल ते जे तव्हां ॻाल्हि करियो पिया ख़ानदान जी लतीफ़ त उन में जेको आहे सो जेकी इकरार वहीद अली जो हवालो अचे थो वहीद अली जो तीअं असां एतिरो नालो शायदि मूंखे त हाणे कोन थो अचे
इंटरनेशनल लेवल ते नालो आहे। हुन साईं हुननि जो रुझान जेको आहे सो उर्दू ॾांहुं वधीक आहे। अच्छा अच्छा, उर्दू हू पंहिंजे पाण खे हुन बाउंड न आहे कयो। अच्छा अच्छा, ठीकु आहे जी। तव्हां माना हिकिड़े गायक आर्टिस्ट आहियो, हू हर सिंफ ॻाइणु खपे, हुनखे हर ॿोली में ॻाइणु खपे, जीअं पूरी दुनिया में जेको आहे सो पंहिंजो ॻाइणु जेको आहे ॿुधाए सघे। ठीकु आहे, हलो ठीकु आहे। अच्छा बिल्कुलु, माना इकरार वहीद अली जेको आहे उहो प्योरली वहीद अली जे नक्शे क़दम ते आहे, वहीद अली जा कलाम ॻाए थो, वहीद अली ॿोली ॻाए थो। साईं हू करम नवाज़ी आहे परवरदिगार पंजतर पाक जी। छा आहे जो मुंहिंजो मां तव्हांखे सवेर अर्ज़ु कयमि जो मुंहिंजो आइडियली बाबा हो, ऐं क्लासिकल में उस्ताद फ़तेह अली ख़ान, वरी नानाणनि जो वरी जेको आहे सो इल्मु, वरी हेॾां सभु जेको मूंखे गॾु करिणो मूंखे। पर तव्हांजे ख़ानदान सां वरी हिकिड़े शहर जो इज़ाफ़ो बि थिए थो, लंडन। लंडन में आउं बि रहियो आहियां, माना जेकॾहिं वहीद अली जो भाउ आहे उहो बि लंडन में रहियो पियो आहे, ऐं वहीद अली जो पुटु आहे उहो मां लंडन रहियो पियो आहे, लतीफ़ ऐं रजब अली उते रहनि था। अच्छा, हाणे पंहिंजो नसीर भाई, हाणे प्रोग्राम जो बिल्कुलु आख़िरी वक़्तु आहे, त तव्हां यादगार कलाम कहिड़ा रिकॉर्ड कया पंहिंजो? पहिरीं त आउं हिन जे ख़ानदान जो थोरो तारीफ़ करणु चाहींदुसि, ज़रूरी आहे छाकाणि त हीउ तमामु रेयर असीं गॾु थींदा आहियूं। त हिन जो जेको वॾो भाउ वकार आहे, हा उहो वकार अली वहीद अली साईं जो वॾे में वॾो पुटु जेको आहे, उहो बरे सग़ीर जे अज़ीम गज़ल गायक उस्ताद ग़ुलाम अलीअ जो नाठी आहे। यानी ग़ुलाम अली जी जेका न्याणी आहे उहा असां वटि हैदराबाद में पढ़ियल आहे ऐं वकार जी घरवारी आहे। असांजो माशाअल्लाह जेको इक़रार आहे इहो पंहिंजे नंढे चाचे असद अली ख़ान जो नाठी आहे, हिन जो पंहिंजो चाचो सहुरो आहे। ऐं लतीफ़ जंहिंखे असीं प्यार में बंटी सॾियूं था, जेको दुनिया में पाण खे मञराए पियो, वहीद अली जो फर्ज़ंद आहे, जेको उर्दू ऐं क्लासिकल उर्दू में मॉडर्न गायकी में पंहिंजो पाण खे हुन मुतारफ़ करायो आहे, उहो वरी पंहिंजे वॾे चाचे उस्ताद फ़तेह अली ख़ान जो नाठी आहे। ईअं सम्झो त हीअ टई ॿारड़ा जेके आहिनि तमामु गवैया घराणनि में पढ़ियल आहिनि। हाणे वहीद अलीअ सां जेको मुंहिंजो अशरफ मुलाक़ात थी आहे उहा त आउं 1983-84 खां प्रोड्यूसर थियो आहियां, त मुंहिंजो ज़मानो वरी जदीद शाइरीअ वारो ऐं नवनि शाइरनि वारो थी वियो। वहीद अली ख़ान जेको उस्ताद शाह लतीफ़ खे, सजद साईं खे, असांजे मुर्तज़ा ॾाॾाई साहब खे, शेख अयाज़ खे जेको कुझु ॻाए आयो, अब्दुल करीम पली, कमाल उन्हनि खे ॻायो आहे, उस्ताद बुखारी खे। पर मुंहिंजे हिसे में जॾहिं आयो त मूं सोचियो त हाणे वहीद अली नवनि शाइरनि खे ॻाए, मिसाल समी बलोच खे ॻाए, मूं हुनखे हुनजो गज़ल रिकॉर्ड कयो। मूं ॻाढ़ो जोड़ो पातल हूंदो साईं दाद सां, असांजो थर जो प्रोफेसर दोस्त हो, इहो उनखां असां आइटम कमाल, ऐं जिन जो तोसां चाह रहे थो शौकत धमाच, इहो कलाम ॾिसी यार मुंहिंजी ग़रीबी ग़रीबी, शौकत धमाच जो कलाम आहे। वरी गॾोगॾु असांजे इनायत बलो साहब जा कुझु कलाम आहिनि जेके असां वहीद अली साईं जे आवाज़ में रिकॉर्ड कया। अमीर अली बलोच हिकिड़ो असांजो कॉपीस्ट ॾाढा तीर हणी भरे भरे कमाल जो उहो जेको हुन शाइर हो। अच्छा, प्रकाश साहब जो हिकिड़ो कलाम आहिनि, मोमल मोमल राणो राणो, बेशक हा। ऐं गफ़ार तबस्सुम जो जेको आहे कलाम, जेको हिन दिलि जूं छा ॿुधाया खोले मां यार ॻाल्हियूं, त मूं ॾिठो ऐं जेका क्वालिटी आहे हिनखे ख़बर आहे त हिन जो पीउ जेको आहे न साॻे वक़्त ते ज़बरदस्त मौसीक़ार आहे। जेके मुंहिंजा आइटम आहिनि न, इहे ॻाढ़ो जोड़ो खां वठी मुंहिंजी दिलि दर्द जी मारी क़बूलींदे त बिस्मिल्लाह, इनायत बलोच जो कलाम, त वहीद अली उस्ताद नियाज़ फ़ैरोज़ या इन्हनि जूं तर्ज़ूं ॻाईंदो हो, पर मूंसां जेका हुनजी एक्वेशन हूंदी हुई, कलाम आउं हुनखे ॾींदो हुअसि, उनजी हू पाण तर्ज़ूं ठाहींदो हो, उनजे म्यूज़िक अरेंजमेंट में सॼो पंहिंजो हूंदो हो। त इहो वहीद अली जेके हिकिड़े पोएं दौर जा मक़बूल तरीन जेके हुन स्टेज ते कलाम ॻाया, उहे मुंहिंजे हिसे में आया, मूं उनखे रिकॉर्ड कयो। तक़रीबन उहे कलाम हूंदा हुआ, हिकु ॿ माना जीअं हाणे जीअं ॻाढ़ो चोलो जेको आहे उहो काफ़ी वक़्तु हलियो आहे स्टेज। जी हा, बिल्कुलु। हाणे बि हीउ चढ़ंदो स्टेज ते माण्हू हिनखे चवंदा त इहो ॿुधाए, ऐं क्लैप थी वेंदी, महफ़िल मथे खणी ईंदी हली। ऐं आख़िरी ॾींहंनि ताईं बि वहीद अली जॾहिं पंहिंजे डायलिसिस ते हुयो, मूंखे ख़बर न आहे छाकाणि त हू एडिक्ट न हुयो, न हू सिगरेट हो, न हुन में असां को ॿियो बुरो फैल ॾिठो। हू ॻाल्हाइण जो छूट हूंदो हो, जेकी हुनजी ज़बान ते ईंदो हो उनजो लुत्फ़ वठंदो हो पंहिंजी गुफ़्तगूअ जो। पर ज़ाती तरह सां उहो इंतिहाई अशराफ़ हिकिड़ो नेक मूं हुनखे ॾिठो आहे, जेतिरी मुंहिंजी हुन जे बारे में ऑब्ज़र्वेशन आहे। डॉक्टर अदीब हसन रिज़वी वटि जॾहिं हिन जा, छाकाणि त मूंखे लॻो त हिन जो ब्लड प्रेशर हाई रहे थो, जंहिंजो असरु हिन जे गुर्दनि ते थियो, हिन जा गुर्दा फेल थिया, थोरी हुन तकड़ बि कई जेका हुनजी तबियत में हुई, जल्दी जल्दी त सभु कुझु थी वञे, मुंहिंजो जल्दी ऑपरेशन करायो, त हिकिड़ो अनमैच या मैच हुनजो गुर्दो 22 तारीख़ ते हुनजो इस्लामाबाद में मार्च में लॻो, ऐं उन ई ॾींहं ते ऑपरेशन त कामयाबु थियो हुयो, पर उहो हिकिड़े पठाण जो
कंहिं अफ़गान जो हुनखे गुर्दो लॻो, राति जो हुनजो जेका आहे सा डेथ थी वई हली आहे। ऐं 23 मार्च मूंखे बिल्कुलु इक़रार हुते ई माशाल्लाह असां हिनखे प्यारु कयो, हिन जा ॿिया भाउर बि हुआ, हिकिड़ो गमनाक माहौल हुयो ऐं असीं हुनजी तदफ़ीन में हुन सां गॾु हुआसीं। टंडे यूसुफ जो ई क़ब्रिस्तान आहे जिते रस्ते जे पासे कुंड सां आहे, जिते असां पंहिंजे दोस्त खे दफ़न करे छॾियो। पर उहो गुलज़ार अली ख़ान जो या गुलज़ार जेको वॾो मशहूरु शाइर आहे हिंदुस्तान जो, उनजो हिकिड़ो शेर आहे त दफ़न हो जाएंगे ज़रख़े ज़मीन लगती है, कल सी मट्टी से शायद मेरी शाखें निकलें। त उन वक़्त ताईं त लतीफ़ बि अञा मैदान में कोन हो, इक़रार बि न हो, पर पोइ मूंखे गुलज़ार जो शेर बिल्कुलु सच लॻो त दफ़न हो जाएंगे ज़रख़े ज़मीन लगती है, कल सी मट्टी से शायद मेरी शाखें निकले। त वहीद जे नाले खे रोशन करण वारा ॿ रोशन मीनार आहिनि जेके मौसीक़ी जे मैदान में उभरिया बीठा आहिनि। साईं जी ॻाल्हि वरी कयां जो मां जॾहिं बाबा गुज़ारे विया त उन्हनि जी उमिरि जेकी मतिलबु गुज़ारे विया आहिनि 48 साल उमिरि। हा बिल्कुलु नंढी उमिरि। 48 साल में मूं अॼु मां सोचियां थो त हुननि 48 साल जी उमिरि हुननि जी में पंहिंजो नालो बि करे विया, सुठो ॻाए बि विया, सॼी सिंध सॼे पाकिस्तान सॼी दुनिया खां दाद बि वठी विया, सभु कुझु। असां मतिलबु 40 सालनि जा थियल आहियूं, थियण ते आहियूं, कुझु न करे सघिया आहियूं। ॾिस ईअं कोन्हे, जेको माना हुननि जो केॾो माना अलाह जे तरफ़ां साईं इहो थींदो आहे। ॻाल्हि आहे त वहीद अली जी शख़्सियत लाइ जेको पाण ॻाल्हायो आहे, पाण हिकिड़ी ॻाल्हि ते पहुता आहियूं त कुदरत जी हुनखे दुआ आहे ऐं उन दुआ जो फल तव्हांखे मिली रहियो आहे ऐं हुनखे मिली रहियो आहे। अर्ज़ु कयां जो मूंखे लॻे छा तव्हांखे बि यार ॾिसण में अचे थो जो परवरदिगार पंहिंजन पाक जी हुननि जे मथां ख़ासि का नज़र। आमीन आमीन। ऐं सम्झां थो त महिराण टीवी जो ही जेको प्रोग्राम मुर्तज़ा मजबूर जो आहे, इक़रार खे ॾिसे पियो, तॾहिं असीं ॻाल्हायूं पिया। सिंध जा हज़ारे लखे माण्हू आहिनि जेके वहीद अली खे जेके पंहिंजे दौर जा पोएं दौर जा ॾिसनि पिया ऐं हुननि खे यकीनन ख़ुशी थींदी हूंदी त हू हिकिड़े अहम फ़नकार जे बारे में गुफ़्तगू ॿुधनि पिया। ठीकु आहे नसीर भाई, प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थियो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो वक़्तु कढी आया आहियो। इक़रार वहीद अली, असीं दुआ करियूं था त अलाह ताला अञा तव्हांजी जेको सफ़र आहे, मंज़िल आहे, उन में तव्हां अञा वॾो नालो कमायो। त मुंहिंजा दोस्तो, ही हो असांजो अॼोको प्रोग्राम जेको असां पंहिंजे सिंध जे हीरो जे नाले कयो, उन नालो हो वहीद अली। इन सां प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थियो। पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच, असांजे महिमान इक़रार वहीद अली ऐं म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा खे ॾिना इजाज़त। साथ सलामत। जिए लतीफ़ बुझो जिए लतीफ़, जिए लतीफ़ बुझो जिए लतीफ़।